दोस्तों हिकिड़ो अदाकार लिकियल वेठल आहे, लिकी वेठो आहे, उहो ॾिसो था। इन खे मां शुरू तो चवंदो आहियां अहमद मेमण लिकी वेठो आहे। असां बि लिकी था रिकॉर्डिंग कयूंसि। ॾिसे असां ॾेई थो, ओ हे वेठो अथव, ॾिसी वरितो अथई ॾिसी वरितो अथई राजा। अहमद मेमण परियो अची वेही रहियो आहे, आवाज़ वठे। ओ हे वेठो आहे, हे वेठो आहे। असलम साहब जो टिकटॉक ठाहे न त चवंदो डिस्टर्ब कीअं कयां। अच्छा, अस्सलाम वालेकुम दोस्तों। तव्हां चोर त इलाही क़िस्मनि जा ॾिठा हूंदा, पर हे चोर थोरो अनोखो थो लॻे। हाणे हे गाॾी में त अंदरि अची वियो, हाणे करे छा थो मूंखे बि सम्झ में ॻाल्हि नथी अचे। दोस्तनि खां बि पुछां थो, दोस्त वेठल आहिनि, पर हे ॾिसां करे छा थो पहिरियों मां इहो त ॾिसां। हे परियों आयो आहे, गाॾी में वेठो आहे, हे दोस्त बि वेठल आहिनि, असलम भुट्टो वेठल आहे, एजाज़ बुरड़ो वेठल आहे, ऐं हे साईं अहमद मेमण बि वेठल आहे। पर मूंखे इहो ॾिसणो आहे त हे पहिरियों करे छा थो, वरी पोईं सीट ते हलियो वियो आहे। हे पोईं सीट ते ॻोल्हे छा थो, हे बच्चा करण आई आहे। हा हे मूंखे लॻे थो बच्चनि करण लाइ सोचे पई आहे न, पर हे मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे हिनजी। त बच्चा ॼण कीअं ख़बर पए त नर आहे या मादी आहे। दोस्तनि खां था पुछूं त नर आहे या मादी आहे, ऐं बच्चा करण आयो आहे, हे सीज़न आहे न आहे। असल में छा आहे जो पहिरियों त इहो ॿुधायो, नर हो या मादी हुई? मादी आहे, हिनखे बच्चा ॾियणा आहिनि, बच्चा ॾियणा आहिनि, हिनजे लाइ सेपरेट जॻह थी घुरे। अब हे बच्चा ॾियण लाइ आहे न पर खाधे पीते जे लाइ ॾिसणु आई त कीअं मिले। तोखे कीअं ख़बर हुई त बच्चा ॾियण न आई आहे? हुनखे पेट हुयो ई कोन, पोइ तूं डॉक्टर आहियां? नज़र ईंदो आहे। हा हा यार, असांजी नज़र ॾे न वई, तव्हांजी नज़र न वई न, पोइ बाक़ी छा कयो। भुट्टो साहब त भाई आयो थी कैप्टन 007। अरे त सफ़ा भाउ ईअं परे थो एजाज़ ईंदो आहे त पोइ तूं वरी सफ़ा ईअं कमाल थी थो अचे, ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इजू सां 32 दिलियूं छा कयूं, सुठी पायो आहे, कलरफुल शर्ट पाए आयो आहे। यार माण्हू चवनि था त एजाज़ बुर्ड़े ऐं असलम भुट्टे जे विच में थोरो मसइलो थी वियो आहे, पाण में नथा ॻाल्हाइनि। इहे कहिड़ा माण्हू आहिनि जेके चवनि था कमेंट कनि था त त यार एजाज़ बुर्ड़े खे ऐं असलम भुट्टे खे मिलायो। उन्हनि माण्हुनि जे लाइ जेके चवनि था त असां विड़ियल आहियूं, असां त हेॾ हा दोस्तो, तव्हां ॾिठो जिन कमेंट थिया त एजाज़ बुर्ड़ो ऐं असलम भुट्टो अलॻि अलॻि थी विया, हिन लाइ छो? सो ॾिठो त हिननि जो प्यार केॾो आहे। अब ॾिठई प्यार शुरू खां वठी आहे, ऐं बाक़ी इहो ज़ाहिर आहे थोरो घणो ठक ठक त थींदी रहंदी आहे, ठक ठक थींदी रहंदी आहे। अब को दिलि में कुझु आहे त न नी? न बाबा, बिल्कुलु बि न। असलम भुट्टे त बाक़ी तोखे प्यार कयो? मां प्यार में त मां ते टोपलो किरी पवंदसि। तो एजाज़ तो चए मां प्यार कंदोमांसि, टोपलो किरी पवंदसि। दोस्तों ये ॾिसो, अब इसका नाम क्या है? ट्विस्टर, हैं? टोमेटो ट्विस्टर। क्या खा रहे हो? आवाज़ ही नहीं निकल रही तुम्हारी। दोस्तों ये ॾिसो, आहे चिप्स साॻी पटाटो ई आहे, पर उनखे ठाहिण जो तरीक़ो वरी ॾिसो। हे हिनखे बाक़ाइदा हणनि था, अलाए छा आहे, मूंखे त लॻे थो बेसण जो आहे या कुझु न ठहियलु आहे। बाक़ाइदा जीअं चिकन जी सीख ठहंदी आहे न, फ्राई थींदो आहे, उअं ई हिन तेल में हिनखे फ्राई कंदा। हिन में हिकिड़ी फ्राई थिए पई, ॿी हीअ पई थिए। ये कितने की है दोस्त? ये कितने की है? 70 रुपये। अब आहे 70 रुपये जी आहे, मां त 3 चईंदीमांसि। हे पटाटो तक़रीबन हिकिड़ो ई थो कटिजे हिन में, ऐं इहो 70 रुपये जो पटाटो अथव हिकिड़ो। राजा मुंहुं ॾिसी चरियो थी वियो आहे। राजा 70 रुपये अथई वाह। हे ॾिसो, ही तरीक़ो आहे, तरीक़ो आहे। मां तरीक़ो थो पोइ ॾिसां, ॾिसो मसाला हे पचे थो, हिन में ॾिसो था बाक़ाइदा फ्राई थो थिए। ऐं हिन वटि हिकिड़ी ॿी डिश बि आहे, उहो हीअ ॾिसो, इन खे चवंदा हॉट शॉट, मतिलबु इहे चिकन जा क्यूब आहिनि, इहे बि हिन में फ्राई था थियनि। 150 रुपये में 100 ग्राम थो ॾे इहे। बाक़ी हे शइ भली अथसि हिनजी। हे नओं खुलियो आहे, हे बिल्कुलु राबिया सिटी जे साम्हूं आहे, किंग आहे न, आरियाना हाइपर मार्केट, इन जे बिल्कुलु हे भरिसां बीठल आहे। शयूं भलियूं अथसि, क्रम्पचस शयूं भलियूं अथसि, टेस्टी अथसि, तरीक़ो सुठो अथसि, नओं तरीक़ो अथसि। मतिलबु हे शयूं जेको पचाए थो, असां चिप्स खाधी आहे पर ईअं न खाधी आहे जीअं ठाहे थो या फ्राई करे थो। तूं ॿुधाए, इहा चिप्स कॾहिं खाधी अथई? यार न खाधी आहे। न खाधी आहे न? इहो 70 रुपये पटाटो थी पुट। अच्छा, हा
यार ये तरीको भलो आहे माना तरीको भलो आहे। अच्छा वो फ्राई करना असां बि देखो 100 ग्राम मटो का ॾिसो 100 ग्राम केतिरो थो थिए पोइ मां तव्हांखे ॾिसां थो पर 150 रुपये में 100 ग्राम तो तोड़े तो तारा सीधा से ओके। चलो भाई इसको भी हम डालेंगे तेल पे। दोस्तों मूं सोचो तव्हांखे थोरो खाराइण पीअण वारियूं शयूं बि ॾेखारियां। हे ॾिसो हे कीअं ठहियो आहे। हाणे इहे ॿार जेके आहिनि वॾे शौक़ सां था खाइनि उहो सम्झनि था तिखो थियल आहे फ्राई थियल आहे तिखो थियल आहे हिन में हे था पचनि ऐं हिन में वरी उहे हॉट शॉट जेके हे पिया आहिनि इहे था पचनि। हे इन असिस्टेंट आहे। बेटा तुम्हारा नाम क्या है? उस्मान। उस्मान इन असिस्टेंट आहे। मेन जेको विलन आहे उहो हे आहे। राजा सिर्फ़ शक्ल में विलन थो लॻे आहे बाक़ी मुंहं अॻे वीचारो ग़रीब ग़रीब। दोस्तों हे फाइनली तयार आहिनि। हे ॾिसो त ॿ कढियूं अथई 3 अञा पचे थी उनखे बि कढे थो। हे 3 बि अची वई। हाणे ॿार जेके आहिनि न हिनखे शौक़ सां खाइनि था उहो सम्झनि था त तिखो हाल छा आहे पटाटो 10 रुपए वारो पर साईं खाइनि शौक़ सां था। शोरूम ते पुरानी रौनक थी वई आहे। चांडियो बि वेठो आहे चंडात वारो यार वेठो अथई भोलड़ी वारो राजा। राजा टिकटॉक छॾे नहीं आहे ये टाइम को न मिले हाणे टाइम को न मिले। हेॾो हे बाबर भी बैठो है। बाबर जी दादा कितने साल हो गए हमारी दोस्ती को? कम से कम 22 या 22 क्योंकि 98 में हम लोग मिले थे तो तकरीबन 22-24 साल हो गए हमारी दोस्ती को। 24 साल हो गए। और राजा को तो मैंने पट्ठा देखा था। साईं वालेकुम सलाम कहिड़ा हाल आहिनि साईं? अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जवड़ा ऐसा न ठीक ठाक। गानो नथा ॿुधायो तव्हां? हां गानो ॿुधाईंदव या जी जी हाणे ई वियो पोइ नालो गानो ॿुधाईंदव हां हाणे ॿुधाईंदव? पहिरियों नालो पुछो न मां तव्हांखे नालो ॿुधायां। असां त फ़क़ीर नाले सां तोखे सुञाणींदा वाह। मोहम्मद ताहिर कलंदरी अब्दुल पहलवान मर हिकिड़ो नालो ॿुधायो न मैं साईं डबल नालो आहे न मां कीअं कयां हाणे। वरी ॿुधायो। मोहम्मद ताहिर कलंदरी अब्दुल पहलवान मर न पंहिंजो नालो ॿुधायो। मां पंहिंजो नालो थो ॿुधायां साईं। तव्हांजो नालो छा आहे? मोहम्मद ताहिर कलंदरी अब्दुल पहलवान मर। हे अब्दुल पहलवान मार केरु आहे? मर मां आहियां। ऐं ताहिरी? मां आहियां। ऐं अब्दुल कादिर? अब्दुल कादिर न कहिड़ो पिया चओ? मोहम्मद ताहिर कलंदरी। इहो केरु आहे? अब्दुल पहलवान। तव्हांजो नालो छा आहे? मुंहिंजो नालो अब्दुल पहलवान मोहम्मद ताहिर कलंदरी। उहो केरु आहे? मां आहियां। साईं पीउ मां हिकिड़ो नालो रखंदो आहे न ताहिर कादरी तव्हां नालो आहे न? हिकिड़ो नालो मुंहिंजो बाबा रखियो पीउ मां रखियो हिकिड़ो नालो मूंखे पंहिंजो उस्ताद रखियो। बसि हाणे अलाह खे मञो असांखे ॿुधायो असां तव्हां कहिड़े नाले सां सॾु कयूं? ओ कलंदरी। तव्हांखे पाण खे यादि कोन्हे तव्हां सोचो था ओ सोचो न हिकिड़ो नालो ॿुधायो। नालो ॿ आहिनि मां हिकिड़ो खे नालो कीअं ॿुधायां तव्हां? कुर्सी खणो भला वेहो असां सां वेहो 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 आवाज़ चांडिया तूं बि कुर्सी ते वेह। फ़क़ीर माण्हू दिलबर आहे असां सां वेहंदो आहे ताहिर कादरी साहिबु। और कल्ह मां सोचो त तव्हां को गानो ॿुधूं। हा हा मूंखे ख़बर आहे तव्हां सिंगर बि आहियो। हेॾो असलम हे भुट्टो साहिब बि वेठल अथव कमेंट्स भुट्टो साहिब ॾींदव त तव्हांजो आवाज़ कीअं आहे गानो सही ॻायो आहे या न। ठीकु आहे असलम भुट्टो साहिब हेॾा जज अथव ठीकु आहे गानो ॿुधायां तव्हांखे पर आवाज़ में बाक़ाइदा। ठीकु आहे दिल बेकरार वा तुंहिंजो इंतज़ार वा हलिया रे हलिया सोण यार है हलिया रे सोण हलिया रे हलिया सोण यार है हलिया रे सोण दिल बेकरार वाए तो साईं प्यार वाए हलिया रे हलिया सोण यार है हलिया रे सोण दिल में वजने तूं हाणे शरणायूं गीत ख़ुशीअ जा मिल के ॻायूं तो कसवा मुझी हिक नसरे थी मोटी अचो मुझा जानी इहो ऐलान आहे तो साईं प्यार आहे हलिया रे हलिया सोण यार है हलिया रे सोण। वाह फ़क़ीर मां तोखे हल्को पियो सम्झां
अरे यार तू तो इलाही गोरो निकते अब की राजा हाँ जबरदस्त चांडा तो के बणियो हाँ बिल्कुल इमरान खबर आवाज़ सुठी आहे भाजी आवाज़ सुठी आवाज़ भट्टा साहब तव्हां ॿुधो सही कीअं फ़कीर आवाज़ सही आहे हा न हाणे फ़कीर इहो ॿुधा त इहा फिल्म जो गानो आहे या ईअं हुयो ये साईं ये माना पाकिस्तानी फिल्मी जो गानो आहे पाकिस्तानी वो फिल्म जो उर्दू गानो आहे अच्छा हाँ इहो मां सिंधी में कलमटट कयो आहे अच्छा उर्दू में हुयो तव्हां हिनखे सिंधी में कयो आहे जी जी दोस्तों कमेंट करे ॿुधाइजो त फ़कीर गानो कहिड़ो ॿुधायो ऐं कीअं ॿुधायो कमेंट ज़रूरु कजो त दोस्तों ब्लॉग खे एंड करण जो टाइम थी वियो आहे अॼु असां सां एंड में केरु अहमद मेमण असलम भुट्टो आहे चांडियो आहे एजाज़ बुर्रो आहे ऐं देरि ताईं वेठासीं बसि हींअर वञूं था घर ऐं रोज़ एंड में हिकु या ॿ दोस्त बचंदा आहिनि अॼु असां सां 4 आहिनि रोज़ ही यही होता है ई त रोज़ इहे ई आहिनि त दोस्तों तेसि ताईं पाण कयूं था इनशाला वरी ज़िंदगी रही त वरी ॿिए ब्लॉग में गॾु हूंदासीं यार हो जहाँ 4 यार वहाँ रात गुजारो वाह रात गुज़ारो चांडो काॾे हो चांडो गुम थो थी वञे न हा चांडा थोरो अॻिते अचु त दोस्तो जेकॾहिं ज़िंदगी रही त इनशाला वरी पाण ॿिए ब्लॉग में गॾु रहंदासीं तेसि ताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़ हल वठेसि ॾिसूं नाराज़ आहे मिठू चुचू जेको आहे मिनसा खां नाराज़ आहे ॾिसो मिनसा सां नथो ठहे